कानपुर महर जे रक्षा ड्राइवर सुमार सियाल, अब्दुल हफीज़ पतावी, इमदाद अली पतावी ऐं ॿियनि प्रेस क्लब कानपुर महर पेची एहतजाज मुज़ाहिरो कंदे मीडिया आॾो धाईंदे चयो त मोहम्मद सुमर नालो आहे, सियाल आहे, ग़रीब आहे, रक्शे ते अचूं था पिया रोज़ी करणु 200-300 कॾहिं कमु लॻे कोन थो। असांखे चवनि था पिया पैसा ॾियो, पैसा असां वटि आहिनि, कमायूं 50 रुपया ॾियूं उन्हनि खे, रेडी नारा उन्हनि खे पैसा ॾींदा आहिनि, उन्हनि खे उते बीहाए बीठा आहिनि। ॿियो हिकिड़ो जूस वारो आहे मालिक, उन जो उते रक्शो बीहाइनि था पिया। 3 रक्षनि जी हिकिड़ो जॻह अचे छॾे थो, 3 रक्षनि जी जॻह ते हिकिड़ो रक्षो बीहे थो पियो। असां ग़रीब असांखे चवंदा तव्हां निकिरो, हे रक्षो बीहंदो। भईया टवन वारो घुरे थो, छोकिरे जो नालो छा, जमालदीन नालो अथसि भाउ, जो उहो पैसा घुरे थो पियो। असां ग़रीब माण्हू डेली कमायूं 50-100, असां हुनखे पैसा कारो ॾियूं। असां ग़रीब माण्हू डेली 100 कमाइण, असां रक्षो आहे भाउ, ग़रीब माण्हू पोरिया कंदा आहियूं, हिते 50-100 उहे कमायूं था पिया, उहो बि इन खे ॾियूं। असां घर च पेट ज़फ़र छा जो कयूं, पेट असांखे जमालदीन बीहण कोन थो ॾिए। अॼु त चवंदा हितां पुॼूं बि नथा, हिते न बीहा हितां कढो रक्षा। असांजो मुतालबो हुयो असांखे इंसाफ़ खपे, असांजे रक्षा हिते बीहाया वञनि। हिते असुल खां वठी असांजो वॾो आहे, गॾा गॾा असां वाईंदा हुआसीं, गॾा गॾनि जो असांजो वॾो आहे हिते। असांखे हाणे इहो साहब पहिरियों एसी साहब बि आयो, असांखे चयो आहे तव्हां बीठा रहो, तव्हां कोई न चवंदो। हाणे एसी साहब जे बग़ैर बि हे आयो आहे, असांखे जमालदीन हितां कढे थो पियो, चइबो आहे तव्हां रक्षा कढी वञो हितां। असां ग़रीब, असांखे इंसाफ़ खपे, ॿियो न असांजो को माल मारियो आहे न कुझु। असांखे इहो आहे असांजे अॾे ते बीहण ॾियनि, असांखे रोज़ी करणु ॾियनि। अब्दुल हफीज़ पतावी साईं, बसि ग़रीबनि खे बीहण नथो ॾिए अॾे ते। हाणे अचूं था त रोज़ी करणु ज़ाहिर ॻाल्हि आहे त हाणे इन सां केरु हाणे माना मथो हाणे डेली अचे थो, माना कढाए थो हितां। हाणे असांखे हितां जो कढंदो, हाणे असां किथे बीहंदासीं? छा कंदा असां रक्षो हलाईंदा आहियूं। जमालदीन बीहण नथो ॾिए, उन जा संगती ॿिया जेके आहिनि उहे बि आहिनि, छो जो असां हितां कढंदो त हाणे असां किथे रोज़ी कंदासीं, किथे बीहंदासीं? असां चवंदा बसि हिते असांखे बीहण ॾे, बसि असां रोज़ी कंदासीं। ॿियो हाणे